शाही मां खे ख़बर ॾींदा हलो। मोहम्मद शफ़ीक़ जोखियो जी रिपोर्ट मुताबिक़ मरहूम गुलाम रब्बानी जोखियो जी 3 वरसी जे मौक़े ते जंगशाही हाई स्कूल क्रिकेट ग्राउंड ते रमज़ान नाइट क्रिकेट टूर्नामेंट जी 15वीं मैच में परवेज़ बिरोही क्रिकेट 11 टॉस खटे पहिरियां बैटिंग कंदे मुक़ररु 10 ओवरनि में 151 रन्सूं ठाही, जंहिंमें परवेज़ 11 जे हुज़ूरी बिरोही शानदार बैटिंग जो मुज़ाहिरो कंदे 66, परवेज़ बिरोही 32 ऐं अज़हर जान 17 रन्सूं ठाहे निमाया रहिया। वसंदानी 11 जे आसिफ जोखियो 3 विकेटूं हासिल कयूं। जवाब में वसंदानी क्रिकेट 11 मिलियल हदफ़ सनसनी खेज़ मुक़ाबले खां पोइ आख़िरी ओवर में हासिल कयूं। वसंदानी क्रिकेट 11 पारां ज़िम्मेवार बैटिंग जो मुज़ाहिरो कंदे नज़ीर जोखियो 48, शाहनवाज़ जोखियो 47, आसिफ जोखियो 42 रन्सूं ठाहे करे मिलियल हदफ़ पूरो कयो, जॾहिं त शाहनवाज़ जोखियो आख़िरी ओवर में छक्को हणी टीम खे कामयाबी ॾियारण में अहम किरदारु अदा कयो। मैच खटण जी ख़ुशीअ में वॾेरे इरफान जोखियो ऐं अलीजान जोखियो शानदार डांस जो मुज़ाहिरो कंदे रक़्स कयो ऐं तमाशनि खां दाद ऐं इनाम पिणु वसूल कयो। टूर्नामेंट जी 16वीं मैच में बाकरशाह 11 कराची टॉस खटे मुक़ररु 10 ओवरनि में 163 रन्सूं ठाहियूं, जंहिंमें अली 47, उस्मान 42 ऐं रेहान बिरोही 29 रन्सूं ठाहे निमाया रहिया। जवाब में बाकरशाह 11 जंगशाही सिर्फ़ 83 रन्सूं ठाहे सघी।